ॻाल्हि ॿोल कंदासीं, सिंध जे तालीम जे निज़ाम ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। 9 ऐं 10 जा हिन वक़्तु सिंध जे अंदरि इम्तिहान हली रहिया आहिनि। सदियुनि खां वठी ऐं चइजे सालनि खां वठी इम्तिहान जॾहिं बि शुरू थियनि था त असीं कापी कल्चर जे उन नासूर मां निकिरी न सघिया आहियूं। दुनिया जदीद थी वई आहे, दुनिया में इन शइ जो तसवर बि न आहे, पर असां मासूम ॿार आहे उन्हनि खे तालीम जो असां नथा ॾियूं। या लाज़मी आहे, उन जा सबबु इहे ई आहिनि, असां पंहिंजे स्कूलनि खे में मयार नथा ठाहियूं, तालीम नथा ॾियूं। आख़िर में उहो ॿारु 9 10 जो इम्तिहान छा नंढिड़ो इम्तिहान हूंदो आहे जंहिंमें मासूम ॿार जी उमिरि छा हूंदी आहे, उहो गाइड जा सहारा वठे थो, हाणे व्हाट्सएप जा सहारा वठे थो, माण्हू उनखे कापी कराइनि था, अंदरि सेंटर्स जे अंदरि टीचर्स उन में इन्वॉल्व हुजनि था। उहो ॿारु आदी थी वञे थो त हू कापी करे ई पास थींदो। उनखां पोइ समूरा जेके इम्तिहान थियनि था उन में इंटर जा इम्तिहान हुजनि, ॿिया BA जा हुजनि, उन हिकिड़ो माइंड सेट थी वियो आहे त कापी करे ई पास थियणो आहे। हाणे उन मां निकिरजे कीअं, अॼु ॾींहं ताईं प्लानिंग न ठही सघी आहे। सालाना इम्तिहान ईंदा आहिनि, हिन भेरे सॼी सिंध जे अंदरि 9 10 जा इम्तिहान शुरू थी चुका आहिनि। उहो साॻियो ई ॻाल्हि ॿोल अगरि असां साल अॻु वारो अगरि प्रोग्राम कढी ॾिसंदासीं, उन वक़्तु बि असां इहा ई साॻी ॻाल्हि करे रहियासीं त सिंध जे अंदरि वक़्त खां अॻु में पेपर आउट थी वियो आहे, बिजलीअ जो प्रॉब्लम आहे, पाणी सेंटर्स जे अंदरि न आहे, इहे सभु शयूं साम्हूं हुयूं। अॼु बि इहा साॻी सूरत हाल आहे त 9 10 जा इम्तिहान शुरू थिया आहिनि, पेपर वक़्त खां अॻु में इम्तिहान खां अॻु में आउट थी रहिया आहिनि, बिजली न आहे, सॼी सिंध में अंदरि इंतिहाई कहर जी गर्मी आहे, मासूम ॿारनि लाइ सहूलियत पैदा न कई वई आहे। उनजे करे लोड शेडिंग में सख़्तु गर्मी में ॿार पेपर ॾियनि पिया, पाणीअ जी उते सहूलियत मौजूदु न आहे को, केतिरा ई ॿारनि खे छापा भया विया आहिनि ऐं उते कापी केस ॿार थिया आहिनि। सो हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां सलाहूं बि मथी सरकार खे, तालीम खाते खे, वॾे वज़ीर ॾांहुं कोशिशि कंदासीं त वञनि त हिन जी रोकथाम अचे, इन जी के पॉलिसी ठाही वञे, मासूम ॿारनि खे तालीम जो मयार बहितर कयो वञे। उहे ई तालीमी मयार जा इहे ई सबबु आहिनि जॾहिं हाणे इम्तिहान थिया, जॾहिं हिन जा थिया टीचर्स जा इंटरव्यूज़ थिया, तव्हांजे साम्हूं आहिनि, टीचर्स 99% जेके आहे सो उमेदवार उन में फेल थिया, 1% पास थिया, पोइ वरी पॉलिसी चेंज कई वई। सो इहो तालीमी निज़ाम जंहिं ते तमामु वॾा सवाल आहिनि, उन स्कूल्स जे अंदरि पखा न हुजनि, केतिरनि ई स्कूल्स खे अॼु ॾींहं ताईं हिन दौर में ताला लॻल आहिनि। इहे सभु इशूज़ आहिनि जंहिं ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे लाड़काणे मां हनीफ़ सुहाग सां गॾु हूंदा, हैदराबाद मां इमाम अली भलाई, जामशोरे मां अज़ीम बारी जो, मुस्तफ़ा नोड़ियो पिथोरे मां, अंस गांगरो सखर मां ऐं ज़ाहिद नून शिकारपुर मां। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। कोशिशि कंदासीं त हिन इशूअ ते बोर्ड्स जे जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं लाॻापियल धुरनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं हीउ जेको हशर थी रहियो आहे, जेको नासूर बणिजी वियो आहे कापी कल्चर, उन जो ख़ात्मो कीअं अचे, मासूम ॿारनि खे असां कीअं पंहिंजे पेरनि ते बीहारियूं, इन इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति ज़ाहिद नून तव्हां खां था कयूं। शिकारपुर जी छा सूरत हाल आहे, पेपर्स हली रहिया आहिनि, उहो साॻियो ई रवायती अंदाज़ आहे या कुझु चई सघिजे थो, उमेदु करे सघिजे थी त हिन भेरे बहितरी आहे? ज़बरदस्त मौज़ूअ ते ऐं वक़्ताइतो प्रोग्राम जी शुरूआति करण ते केटी न्यूज़ हूअं ई हमेशह अॻु वधी रही आहे। ॻाल्हि इम्तिहाननि जी आहे त न खां शुरूआति आहे त का बि अॻु खां हाणे बहितरी नज़र नथी अचे। बहितरी ही नज़र अचे थी पई त अॻे कापी थींदी, फोटो स्टेट वारनि ते 144 जी पाबंदी लॻंदी हुई, खुटको सटको थींदो, रश हूंदी, झेड़ा झगड़ा थींदा। हाणे तमामु सवलो कमु थी वियो आहे। इन मोबाइल जे सिस्टम सां व्हाट्सएप ते जॾहिं जीअं ई पर्चो अचे थो पियो त उहो उन्हनि उस्तादनि ॾांहुं वञे थो पियो जेके उते पर्चो हल था कनि पिया। व्हाट्सएप ज़रिए ई नौजवाननि खे जेको इम्तिहान ॾियनि था पिया उन्हनि खे सेट हथ में आहिनि ऐं उते ई को बि शोर शराबो कोन्हे, चुपचापात लॻी पई आहे थी। ऐं इन सॼे मरहले में जॾहिं बि असां कंहिं सेंटर ते वञूं था त उहे सेंटर वारा चवनि इहे था सिर्फ़ु तव्हां सहाफ़िन खे लॻल आहे। इंतज़ामी तौर ते तालीमी बोर्ड, एडुकेशन, वालदेन, शागिर्द, मथां जेको ट्यूटर बीठो आहे, जेको इम्तिहान वठे थो, उहे सभु जो सभु मिलियल आहिनि त कापी वारो जेको सिलसिलो आहे हलंदो रहे। थिए ईअं थो हाणे हिकु अहिड़ो रुझान पैदा थी वियो आहे त जेके वालदेन आहिनि, जंहिंजा ॿार पढ़नि था सुठनि इदारनि में या सुठनि सेंटरनि ते वठनि था, पर उन्हनि खे बि इहा पक आहे त असां ही कापी त कराईंदासीं, पर अॻिते बोर्ड में जेसिताईं हाणे अघु वधी विया आहिनि मुआंगे जे हिसाब सां ₹1,00,000 थी वियो आहे तक़रीबन, उहो जेसिताईं न भरींदासीं तेसिताईं असांखे मार्कूं न मिलंदियूं। ऐं जॾहिं बि ही कॉम्पिटिशन जा इम्तिहान थियनि था
इंजीनियरिंग या डॉक्टरी या उन में कुझु परसेंटेज जेका सर्टिफिकेट जी लॻी थी वञे पई त हिन हुननि खे हिन परसेंटेज ते हे बि हुन में शामिल कई वेंदियूं मार्कूं उन 5-10% जे परसेंटेज जे वास्ते वालदेन सॼो इहो सिलसिलो कनि था शागिर्द सां गॾिजी करे कापी बि कराइनि था पैसा बि भराइनि था मां शिकारपुर जी जेकॾहिं डेटा पेश कंदुमि शिकारपुर ज़िले अंदरि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे 12,774 शागिर्द जेके आहिनि इम्तिहान ॾेई रहिया आहिनि उन्हनि मां जेका मेल आहिनि शागिर्द आहिनि उहे 9,000 आहिनि ऐं जेके शागिर्दियानियूं आहिनि उहे मजमूई तौर 3400 आहिनि 9 ऐं 10 जे इम्तिहान में जेके 9 जी क्लास में जेके शागिर्दियानियूं आहिनि उहे 6,700 आहिनि ऐं जेके शागिर्द आहिनि उहे 9,022 आहिनि जेके मजमूई तौर इम्तिहान ॾियनि था शिकारपुर ज़िले अंदरि 25 सेंटर आहिनि जंहिंमें 5 फीमेल जा आहिनि ऐं 21 मेल जा आहिनि उन्हनि सभिनी मां सॼो जेको मुहवर आहे उहो शिकारपुर शहर आहे 12 खां वधीक सेंटर जेके शिकारपुर आहिनि शिकारपुर शहर में आहिनि उन्हनि ते छापामार टीम बि अचे थी पई ऐं जेके एजुकेशन जूं जेके टीमूं 5 ठहियल आहिनि उहे बि छापा हणनि थियूं पर को बि कापी टुपी केस साम्हूं न आयो आहे शिकारपुर ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ तालका ऐं स्कूलनि जा सेंटर आहिनि खानपुरा रुस्तम चकवा मदेजी ड्रकन गरियासीन सुल्तानकोट मियां साहब इन्हनि में हिकिड़ा त स्कूल अहिड़ा बि ठहियल आहिनि जिते शिकारपुर ज़िले जा जेके अहिड़ा समझदार माण्हू आहिनि उहो उन्हनि स्कूल सेंटरनि ते पंहिंजे ॿारनि जी दाख़िला कराईंदा आहिनि छो त उन्हनि खे पक आहे त उते को बि अची नथो सघे जेकॾहिं उहा मादी जी तारीख़ ई त को अची नथो सघे पियो ऐं न को ईंदो ई मजमूई तौर ॾिठो वञे त कापी खे रोकण लाइ सिर्फ़ु असां साहबी जेका मीडिया रिपोर्ट करे थी बाक़ी सभु जो सभु मिलियल आहिनि बददुआऊं बि असांखे थियूं मिलनि छो त कंहिं नौजवान शागिर्द जॾहिं असां फुटेज ठाहियूं था वीडियो ठाहियूं था उहो कापी कंदे वञे जॾहिं वायरल थिए थी त वाकई असां औलाद वारा तकलीफ़ बि थिए थी पई ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खे बि तकलीफ़ थिए थी हीउ सॼो सिस्टम जॾहिं मथां खां भलाई न थींदी जॾहिं खां मथां ई खां इहो बहितरी न ईंदी वॾो मर्कज़ इन गुनाह जो बोर्डियूं आहिनि बोर्डनि खे अहिड़ो त बणायो वञे जीअं हीउ इम्तिहाननि जो तव्हां अॻ में ज़िक्र कयो त जेके इम्तिहान थियनि था पिया मुख़्तलिफ़ हुननि जा कॉम्पिटिशन जा हुन में फ़ाइल थियनि था पिया ताज़ो जजनि जो इम्तिहान थियो हुन में 2600 मां कुल 500 पास थिया आहिनि बहरहाल सिर्फ़ु हिकु हंधि न आहे जिते किथे जेका तालीम आहे सिंध जी उहा पुठिते पइजी थी वञे जेसिताईं मथां खां बहितरी न ईंदी जेसिताईं नज़र नथो अचे त का बहितरी बिल्कुलु ज़ाहिद तमामु वॾा सवाल तव्हां उथारिया न इहे ई हक़ीक़ी सवाल आहिनि जेकी सॼी सिंध इन सवाल उहे पुछी रही आहे हनीफ़ ज़ाहिद जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी लाड़काणो बोर्ड खोड़ सारा सवाल पैदा थियनि था हिकु त इम्तिहाननि में हिन वक़्तु कापी हलंदड़ स्कूलनि जो हाल इहो ॿियो बोर्ड्स ते सवाल थियनि था त करप्शन जा अॾा थी विया आहिनि मां वालदेन इहो सम्झनि था त ॿार जा पैसा भरींदासीं ॿार खे ग्रेड मिली वेंदो छा सूरत हाल आहे लाड़काणे जी बोर्ड जी छा सूरत हाल आहे कुझु बहितरी आई आहे जेको 10 साल अॻु असां चवंदा हुआसीं साॻियो ई असां तनक़ीद अॼु बि उहा ई साॻियो हाल आहे या कुझु बहितरी आहे ॾिसो असलम साहब हीअं हाणे न पर गुज़िरियल डिघे अरसे खां वठी तालीमी बोर्ड्स सद जा जेके बि हुजनि लाड़काणो हुजे या हैदराबाद हुजे सखर हुजे या कराची हुजे उते तालीमी बोर्ड्स जेके आहिनि उन्हनि जे अंदरि जेको आहे करप्शन वारो इहो काफ़ी डिघे अरसे खां इहो सिलसिलो हलंदो आहे उते मुख़्तलिफ़ जीअं ज़ाहिद ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ जेकॾहिं शागिर्द जेके आहिनि उहे जॾहिं इम्तिहान ॾियनि था त उन्हनि खे ज़ाहिर आहे उनजा नंबर जेके आहिनि उहे ॾिना था वञनि पोइ ऐं उनजी ख़रीद थिए थी उन खां पोइ उनखे मार्कूं मिलनि थियूं पोइ उनजी ॿोली लॻे थी 50,000 खां लख रुपए ताईं बि लॻे थी ॿोली जंहिं ते जेको उनखे मार्कूं वधीक मिलनि थियूं बाक़ी ओवरऑल जेकॾहिं कंहिंजे मेरिट ते जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि आहे त मेरिट मूंखे नज़र अचे कोन थी मे बि जेकॾहिं कुझु अहिड़ा शागिर्द ज़रूरु आहिनि ज़हनी जेके चाहींदा आहिनि त असां कॉपी न करे पढ़ी ऐं जेको आहे इम्तिहान पंहिंजे ज़हन था त ॾियूं पोइ हाणे हुन में असां मार्कूं सुठी खणी सघूं था या नथा खणी सघूं उन वारे सां अहिड़ा शागिर्द बि ज़रूरु आहिनि जेके कापी खां नफ़रत कनि था पर ओवरऑल अक्सरियत जेका आहे कापी कंदड़ शागिर्दनि जी शामिल आहे ज़िलनि ऐं ॿिनि तालुकनि जे अंदरि जेके आहिनि 1,381 तक़रीबन उमेदवार जेके आहिनि 9 ॾहीं जमात जा जेके उमेदवार आहिनि उहे इम्तिहान ॾेई रहिया आहिनि गुज़िरियल 17 मई खां जेको आहे इम्तिहान शुरू थियो आहे पहिरियों जेको पर्चो हुयो 9 जमात जो हुयो ऐं सुभाणे वरी 10 जमात जो अॼु बि 9 जो पर्चो हुयो त हिन ऐं जेके 156 जा इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके तालीमी बोर्ड जेके टीमूं जोड़े वरितियूं आहिनि जेके विजिलेंस टीमूं आहिनि ऐं छापामार टीमूं आहिनि उन्हनि जो कमु त पंहिंजे हिसाब सां ठीकु आहे मतिलबु अञा कनि पिया पर ठीकु आहे उहो वक़्तु सां जीअं वञनि था तालीम जेको आहे सेंटर ते
छापाणनि था, कापी केस थियनि था, उन खां पोइ जॾहिं उहे वापसि मोटी था वञनि त साॻियो ई उहो कापी वारो सिलसिलो शुरू थो थी वञे। हिन वटि जेका अङर जेके मिलिया आहिनि तालीमी बोर्ड वारनि खां त तक़रीबन 300 खां वधीक जेके उहे कापी केस कया विया आहिनि ऐं 200-150 खां वधीक उहे शागिर्द पकड़िया विया आहिनि जेको उमेदवार हो उन जी जॻह ते ॿियो माण्हू जेको आहे, ॿियो नौजवान जेको आहे उहो इम्तिहान ॾेई रहियो। 150 जेको आहे उहे पकड़िया विया आहिनि। त ओवरऑल उन्हनि जे इन हवाले सां कापी केस बि थियनि पिया, अहिड़ा क़िस्म जा शागिर्द बि पकड़िया पिया आहिनि जेके ॿिए जॻह ते विहनि पिया, उहो सिलसिलो बि जारी आहे। पर उन बावजूद बि जेको आहे जीअं मोबाइल ते अॼुकल्ह व्हाट्सअप ज़रिए जेको आहे मुख़्तलिफ़ वञनि था, हिकिड़ा ग्रुप ठहनि था ऐं उन ज़रिए जेके सुवाल जा जवाब अचनि था ऐं उन उमेदवार जे आॾो जेको आहे मोबाइल पई आहे, उन खां पोइ आराम सां पंहिंजो जेको आहे सुवाल जो जवाबु जेको आहे कापी करे पहुचाए थो। ऐं इहो उमेदवार या शागिर्द खे इहा आहे पकी ॻाल्हि आहे त हुनखे जेको आहे अॼु सुवाल जो जवाबु ॾींदो, पोइ हुनजी वाज़ी मदद कंदो, पोइ हुन जेके उस्ताद जेकॾहिं तालीम रखंदड़ आहे, वास्तो रखंदड़ आहे, उहो मदद कंदो। जेकॾहिं भरिसां को दोस्त वेठल आहे त उहो मदद करे थो। त ओवरऑल कापी वारो सिलसिलो जेको हाणे न डिघे अरसे खां बि सिलसिलो साॻियो हलंदड़ आहे। अॻे ईअं हो त 144 कलम लागू थींदो, हिन वक़्तु उहो लागू आहे सॼे डिवीज़न जे अंदरि बिल्कुलु। ऐं ॿिन्ही तालुकनि जे अंदरि फोटो स्टेट मशीन जेके अच्छा आहिनि हनीफ़, जेके हनीफ़ ठीकु आहे, पर तालीमी ही जेके बिजलीअ जो सेंटर आहिनि तव्हां भरिसां बिजली जी जेके छा हुन सूरत हाल ते हनीफ़? 144 कलम थियल आहिनि, हनीफ़ उन ते जेको आहे अमल नज़र कोन थो अचे। जी जी हनीफ़, जी मां मालूम कयो त बिजलीअ जे लाइ दाहूं पिया आहियूं, त छा सेंटर्स में बिजली मौजूदु आहे? बिल्कुलु अहम ॻाल्हि इहा आहे असल में साहब, पर अफ़सोस थिए थो त लाड़काऊं डिवीज़न अहिड़ो जेको आहे डिवीज़न आहे जिते 5 तालुकनि जे 5 ज़िलनि जे अंदरि ऐं 2 तालुका जेके इहे तमामु इंतिहाई गर्मी आहे। हिते 48 खां 50 सेंटीग्रेड गर्मी रहे थी। पर वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी लाड़काऊं जे मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटरनि ते बिजली बंदि रहे थी। बिजली बंदि हुजण करे जेको शागिर्द आहे उहो इम्तिहान ॾेई नथो सघे, ठीकु सख़्तु आहे, परेशान थिए थो। उन गर्मी में जेको ठीकु आहे उनजा पगर वहनि था ऐं उनजी पेन वहे ठीकु थी। आहे हनीफ़, पर ठीकु ॻाल्हि इहा आहे त सेको खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। ठीकु, हा तालीमी इदारनि सां जॾहिं ॻाल्हायूं था या तालीम बोर्ड वारनि सां जी, ॻाल्हायूं था इंसान हा, त मुंहिंजो चवण आहे त असां बार बार सेको इंसान खे जेको आहे इतलाह ॾियूं था त बाबा हिन इम्तिहानी सेंटर ते जेको आहे बिजली कोन्हे, पर उन बावजूदु सेको वारनि ते को असरु नथो पए। हाणे ठीकु आहे, सेको वारनि ते घुरिजे त घटि में घटि ओके, उन्हनि मासूम शागिर्दनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे, ठीकु आहे ख़्यालु करणु हनीफ़, घुरिजे त ठीकु सुबुह आहे, जो जॾहिं इम्तिहान ओके। वेंदो घटि में घटि उन हनीफ़ दौरान पाण जेको आहे ॻाल्हि लोड ॿोल शेडिंग न हनीफ़ थियणु पाण घुरिजे। ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। 9 ॾहीं जा इम्तिहान शुरू थिया आहिनि, तव्हां कहिड़ा उपाउ था त जीअं बहितर अंदाज़ में स्कूलनि में इम्तिहान थी सघनि? जेको त गर्मीअ जे करे असां स्कूलनि खे ख़ासियत कया तो थधे पाणीअ जो जेको इंतज़ाम कयो वञे ऐं असांखे इलेक्ट्रिक खे कराची हिते ते चयो आहे त तव्हां कम अज़ कम उहे सेंटर्स जिते इम्तिहान पियो थिए उते तव्हां कंहिं सूरत में बिजली जो ताक़त न पैदा करियो ऐं लोड शेडिंग न करियो। ऐं स्कूलनि खे चयो आहे जिते तव्हांखे ज़रूरत आहे पंख जी उते तव्हांखे असीं पंखा जेको सो प्रोवाइड कंदासीं। अच्छा, ऐं ॿियो त ॻाल्हि असां पंहिंजे सेंटर्स ते जेको विजिलेंस ऑफिसर्स मुक़ररु कया आहिनि जेके रोज़ चेंज कंदासीं। अच्छा, साॻियो विजिलेंस ऑफिसर साॻे सेंटर ते रोज़ कोन वेंदो। अच्छा, हर ॾींहं ते नओं विजिलेंस ऑफिसर हूंदो अच्छा, स्कूल खे जेको सो उनजी विजिलेंस करणु उनखे संभालण लाइ। अच्छा, अच्छा शाह साहब, तव्हां के इलेक्ट्रिक खे लिखियो बि आहे त इम्तिहान शुरू पिया थियनि, लोड शेडिंग न कई वञे, पर कराचीअ जे मुख़्तलिफ़ स्कूल्स मां सेंटर्स मां असांखे इहे दाहूं पियूं मिलनि त 10 खां 11 जे विच में लोड शेडिंग थी रही आहे। हा, असां हुनखे लिखियो, असां हुननि खे असांजे डिपार्टमेंट बोर्ड यूनिवर्सिटी उन्हनि खे जेको रिक्वेस्ट कई चयो ऐं असां रिक्वेस्ट करे सघूं था, चई सघूं था, वधीक छा थो करे सघे। अच्छा, असां इन राइटिंग उन्हनि खे लिखियो आहे, असां हुनखे फ़ोन ते बि रिक्वेस्ट कई आहे, असांजे डिपार्टमेंट यूनिवर्सिटी बोर्ड गवर्नमेंट ऑफ सिंध बि उन्हनि खे चयो आहे। तंहिंजे बावजूदि कराची तमामु वॾो शहर आहे, किथे जेकॾहिं उन्हनि इम्तिहान जे दौरान लोड शेडिंग थी सघे थी, उन तव्हां हाल मूंखे सम्झो छा थो थी सघे। असीं दोबारा हुननि खे बार बार असीं चवणु चाहियूं था त बाबा महिरबानी करियो, ॿारनि ते रहम करियो ऐं उन्हनि खे इम्तिहान जे दौरान कम अज़ कम जेका तकलीफ़ में न विझो। अच्छा शाह साहब, तव्हां विज़िट्स कया आहिनि मुख़्तलिफ़ सेंटर्स जा, त तव्हांखे छा सूरत हाल उते नज़र आई आहे? मिसाल तौर ते कुझु सेंटर्स मां इहे बि शिकायतूं अचनि थियूं त उते कापी जेका उहा थी रही आहे। हा, तव्हांखे ॿुधायो असां त विजिलेंस ऑफिसर्स रोज़ जेको चेंज कया आहिनि ऐं असां फुल पावर ॾिनो आहे स्कूल हेडमास्टर ऐं प्रिंसिपल खे त तव्हां जेको हर क़िस्म जो एक्शन खणी सघो था, तॾहिं ॿार खे पार करे सघो था। पर पहिरीं ॻाल्हि न अॼुकल्ह मोबाइल फ़ोन जे करण ते मथां पाबंदी
जो ऐलान कयो असां एडमिट कार्ड ते पुठियां वरी अखर में लिखियो आहे त मोबाइल फ़ोन एग्ज़ाम हॉल में नथी आणे सघिजे। ऐं बाक़ी जेको कॉपी कल्चर तव्हां चओ था नासूर हींअर कोन्हे, 50-100 साल पहिरीं जो आहे। इनखे जॾहिं सोसाइटी पंहिंजो ज़िम्मेदारी न महसूसु कंदी, उस्ताद खां उस्ताद ऐं माइट ॿारनि जा उहे न महसूसु कंदा त ॿारनि खे जेको तरबियत ॾियनि, ॿारनि खे इन ॻाल्हि जा क़ाइल कनि त बाबा कापी कोन कबी, कापी बुरी शइ आहे, ऐं तेसि ताईं मास अवेयरनेस कैंपेन न हलाइजे तेसि ताईं जेको सो इहो नासूर ख़तमु थियणु ॾाढो ॾुखियो आहे। शाह साहब, इहो वाक़ई बि नासूर आहे। ऐं मासूम ॿार हो 9 ऐं 10 जंहिंजी उमिरि छा हूंदी मासूम ॿारड़े जी, उहो बि कापी तरफ़ थो अचे जंहिंजा बुनियादी सबब तालीमी निज़ाम जा हुजनि था। अगरि ॿार खे उहा तालीम ॾिनी वञे, जीअं तव्हां चयो मुआशिरो सॼो उन में हिसो वठे, त इहा नौबत ई न अचे त ॿार अॼु कापीअ ते अचे मजबूर थिए। जी जी, हा, बिल्कुलु सही आहे। तव्हां ॻाल्हि एग्री थो करियां। अहिड़े नमूने सां हिकिड़ी मास कैंपेन शुरू कई वञे ऐं ॿारनि खे स्कूल लेवल ते उनखे सम्झायो वञे, ॿुधायो वञे, ॿारनि खे एतिरो तालीम सां गॾु तरबियत बि ॾिनी वञे, तालीम सां गॾु तरबियत ॾिनी वञे त चङी ख़राब में सुठे मथे में फ़र्क़ु महसूसु करे सघे। ॿार इन सां कापी सां सर्टिफिकेट त मिली वेंदो हुनखे, पर हुन न को इस्लाह थी थिए, न हुनखे जेका का उन का क़िस्म जी का डेवलपमेंट कान थी थिए, न हुनखे नौकिरी मिलंदी। इन करे ॿारनि खे ॿुधाइणु, माइटनि खे ॿुधाइणु ज़रूरी आहे। बाबा तव्हां जेको ॿारनि खे जी तरबियत ते ज़ोर ॾियो ऐं उन्हनि खे ॿुधायो। ऐं उस्ताद खे ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जी जेको स्कूलनि में ॿारनि खे सभु सम्झ ॾियनि, ॿारनि खे पढ़ाइनि, ॿारनि खे सम्झाइनि, ॿारनि खे तरबियत ॾियनि। कापी हिकु नासूर आहे, कापी करण जो, ऐं पाण इन में सरकार सां ऐं बोर्ड सां सहकार कनि ऐं उहो हिकिड़े क़िस्म जो अहम रोल पंहिंजो प्ले कनि। कापी खे पनिश कनि, उन्हनि खे सलाह ॾियनि, उन्हनि खे कढनि, उन्हनि खे बि ॿाहिरि कनि, ॾिठो कनि त बाबा हीअ ॿारनि जे कापी था कनि, इहे सलाह या मुश्तह कनि। बाक़ी उहो पाण बि उस्ताद कापी कराईंदा त पोइ उन ॻाल्हि खे केरु ॿुधे। अच्छा शाह साहब, हीअ जेके तव्हां ॻाल्हियूं करे रहिया हो त इन ते अमलनि इन खे अमली जामो पाराइण लाइ त छा भला लिखत में तव्हां जीअं विज़िट था कयो, अहिड़ियूं सिफ़ारिशूं तालीम खाते वटि वञनि, तालीम खातो वालदेननि सां राब्तो करे त कापी कल्चर जो नासूर ख़तमु थिए? जीअं 50-100 सालनि खां कापी थी हले, जंहिं क़ौम वटि तालीम न हूंदी, शऊर न हूंदो, उहो फ़ैसिला कहिड़ा करे सघंदी? जीअं हाणे ताज़ो इम्तिहान थिया उस्तादनि जा, उन में 99% जेके उमेदवार आहे उहे फेल थिया। जी, उन सबबु इहो हो त मैट्रिक इंटर बेस ते माण्हू अपेयर थिया, BA थियल हुआ, पर उन्हनि जो हक़ीक़त में इल्मु हुई कोन। उन सर्टिफिकेट हो पर इल्मु कोन हो। इल्मु इन करे कोन हो जो उन्हनि कापी करे साईं जेको पहुता। इन लाइ आसिम जेको हर फोरम ते इहा ॻाल्हि डिस्कस थींदी आहे त इन ॻाल्हि खे जेको सो सीरियस वरितो वञे, इन ॻाल्हि ते प्रैक्टिकल जेको सो उपाउ वरिता वञनि, स्कूलनि में तरबियतूं शुरू कयूं वञनि, उस्तादनि का माइट बि इन ॻाल्हि में सख़्तु दिलचस्पी सां बहिरो वठनि, इन ॻाल्हि खे सोचे सम्झी कमु कनि त बाबा ॿारनि खे सम्झाइनि। तव्हां ॿुधायो नंढा ॿार हूंदा आहिनि, उनखे तरबियत सही कबी, उनखे सही तरीक़े सां ॿुधाइबो, अहिड़ी तरीक़े सां ई हिते बीमारी मां माण्हू निजात हासिल करे सघे थो। अच्छा शाह साहब, आख़िर में त जेके कराची में सेंटर्स ते इम्तिहान थी रहिया आहिनि, उन लाइ प्लानिंग्स कहिड़ी हूंदी जीअं ईंदड़ पेपर्स में लोड शेडिंग बि न थिए, ॿारनि खे पाणी बि मिले ऐं कापी बि न थिए? पहिरीं त ज़ाहिर आहे असीं हाणे हुन सां इन पर्सन मीटिंग कंदासीं, जेकी जीअं बिजली जो मसइलो आहे के इलेक्ट्रिक सां पर्सनल मीटिंग कंदासीं त असांखे स्कूल सां रिक्वायरमेंट पुछी बाबा तव्हांखे छा छा खपे, ऐं हुननि चयो बाबा असांखे हेतिरियूं डेस्कूं खपनि, हेतिरियूं टेबलूं खपनि, असांखे वाटर कूलर खपे। हाणे जेको हुननि जे किन ॾिनो, किन ॿुधायो, किन कोन ॿुधायो, किन सही ॿुधायो, किन ग़लति ॿुधायो, असां उन रिक्वायरमेंट मुताबिक़ टेंडर करे जेको सो किराए ते घुराईंदा आहियूं सामान, कूलर घुराईंदा आहियूं ऐं असीं डेस्कूं टेबलूं सभु घुराईंदा आहियूं। हाणे असांखे पाण वञी मूं सोचियो आहे पाण असांजा माण्हू वञी असीं पाण प्रैक्टिकली जेको सो 450 सेंटर ते ठाहियूं था, 450 सेंटर फिजिकली ॾिसणो वञे पवंदो ऐं उन्हनि जो माण्हुनि जे लिखत ते कोन एतबार कबो, ॾिसी उन्हनि लाइ जेको सो पा करणो पवंदो। ऐं कापी रोकण लाइ हाणे मूं सोचियो त पहिरीं असीं माण्हुनि जी ट्रेनिंग कराई वेंदासीं, जेके मुक़ररु कंदासीं विजिलेंस ऑफिसर पंहिंजा, उन ट्रेनिंग कराईंदासीं, पोइ उन्हनि वटि एफिडेविट भराईंदासीं बाबा आईंदा तव्हांजो कहिड़ो तव्हांजी जेको सो फॉर एवर जेको तव्हांजी ड्यूटी बि पार थींदी ऐं उन्हनि खे सरकारी स्कूलनि मां जेको सो असीं ट्रांसफर कराए छॾींदासीं ऐं अहिड़ी तरीक़े जा जेके उपाउ वठी उन्हनि खे थोरो इंसेंटिव ॾिबो ऐं कुझु वार्निंग ॾिबी।
अच्छा शाहज़ाब तनक़ीद न पर इस्लाही तनक़ीद तौर वठिजो तव्हां त ही मिसाल तौर ते जेको जीअं नासूर पिया चऊं असां कापीअ खे हिकु ॿियो नासूर बि आहे जेको सॼी सिंध जे अंदरि आम आहे बोर्ड्स जे अंदरि करप्शन थींदी आहे ॿार जेको बी ग्रेड अचण वारे खे कॾहिं कॾहिं A1 ग्रेड अची वेंदो आहे उन ते असां केतिरो रोकथाम उन ते आणे सघिया उन ते बि दिक़त थियणी पवंदी हिते बोर्ड्स में बि कोई माफ़िया वेठल आहिनि उहो हिकिड़ो उन्हनि खे बि जेको कंट्रोल करण लाइ उन्हनि खे काफ़ी टाइम पंहिंजे अचण में रीशफल कयो आहे ऐं पोस्टनि ते वेठल माण्हुनि खे मटायो आहे टॉप सीक्रेट ते वेठल माण्हुनि खे जेको चेंज करे ॿिया पासे रखियो आहे अहिड़ी तरीक़े सां माण्हू जेको उनखे कंट्रोल करे सघे थो। महिरबानी इमाम अली भलाई तव्हां साईं शरफ अली शाह साहब जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी हैदराबाद जे अंदरि हेतिरा तमामु वॾे तादाद में सेंटर्स उते मौजूदु आहिनि छा प्लानिंग्स बोर्ड पारां ठाही वई आहे मुख़्तलिफ़ जेके उते कमेटीज़ मुक़ररु कई वियूं केतिरी रोकथाम कापीअ ते अची सघी आहे ऐं बिजलीअ जो छा हैदराबाद में बि साॻियो ई प्रॉब्लम आहे? वॾी महिरबानी असलम साहब तइलीमी बोर्ड हैदराबाद जे इंतिज़ाम हेठि हलंदड़ 9 ऐं 10 जे बोर्ड जे इम्तिहाननि दौरान पूरे हिन रीजन जा जेके नव ज़िला आहिनि उन्हनि में जेको आहे तव्हांखे ॿुधायां त 270 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि ऐं 10 जेके सेंटर आहिनि रीजन अंदरि हिसास करार ॾिना विया आहिनि मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे 1,27,655 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके आहिनि 9 ऐं 10 जा जेके उमेदवार आहिनि उहे पंहिंजा पेपर्स ॾेई रहिया आहिनि ऐं बिजलीअ जी जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त हेस्को अंदरि जे माहौल जे हिसाब सां हैदराबाद रीजन जा जेके सभई ज़िला आहिनि उहे त अॻे ई दाऊं कनि पिया गर्मीअ जी शिदत जे हवाले सां पर इन हवाले सां इम्तिहान जे हवाले सां न बोर्ड न तइलीम खाते न ई उन खां अलावा ज़िले इंतिज़ामिया जी का हिकिड़ी जेका चइजे गॾियल तौर ते का पॉलिसी हुजे बिजलीअ जे इन इम्तिहान दौरान का घटिजी सघे या कमिश्नर बि उन्हनि खे चयो पर उन ते अमल न थी सघियो आहे नई वरी जेको आहे सो हैदराबाद बोर्ड तरफ़ां इन्हनि खे का लिखत में को पनो ॾिनो वियो आहे पर तइलीम खाते हैदराबाद तरफ़ां जेको इन्हनि खे पनो ॾिनो वियो पर उन ते बि अमल न थी सघियो आहे पर ॿिए तरफ़ हैदराबाद जा जेके मुख़्तलिफ़ सेंटर आहिनि उते थधे पाणी जी शदीद खोट आहे मुख़्तलिफ़ जेके सेंटर आहिनि उन्हनि में जेके उमेदवार आहिनि उन्हनि जा जेके मिट माइट आहिनि या उन्हनि जा जेके वेझा अज़ीज़ आहिनि उहे कापी करण लाइ सेंटरनि ॿाहिरां सेंटरनि जी जेके पासे वारियूं घटियूं आहिनि उन्हनि में वॾे हुजूम सां बीह था रहनि ऐं जॾहिं त पुलिस जी का नफ़री अचे थी तीअं हो उतां गाइब थी वञनि था। हिन वक़्तु हैदराबाद अंदरि जेका रीजन अंदरि जेके बि सेंटर क़ाइमु थियल आहिनि त उन्हनि ते कापीअ जी जेका मुकमल धुम मतल आहे ऐं इंतिज़ामिया जंहिं पासे रुख करे थी कंहिं पासे सर्चिंग लाइ त उन पासे जेको उते जी पुलिस आहे उहा बिट बणियल आहे स्कूल इंतिज़ामिया सां उहा स्कूल इंतिज़ामिया खे अॻे ई आगाही करे छॾे थी उते जा जेके स्कूल इंतिज़ामिया जेके अमलदार आहिनि उहे घिटियुनि ऐं गेटनि अॻियां जेको आहे मिट माइट जेके उमेदवारनि जा आहिनि उन्हनि खे हटाए छॾनि था इहा सूरत हाल बची आहे। वञी ॿिए तरफ़ हेस्को हिन वक़्तु ताईं जेके बि 4 पेपर 3 गुज़रिया आहिनि त उन्हनि ते को इम्प्लीमेंट बिजलीअ जे जेको मख़सूस टाइम आहे पेपरनि जो उन ते अमल न कराए सघी आहे। जेके हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे मुसलसल दाए रहिया आहिनि उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके उस्ताद आहिनि उहे बि दाए रहिया आहिनि पर हिन वक़्तु ताईं को अमल न थी सघियो आहे। तव्हांखे ॿुधायां त जामशोरो हुजे टंडो अलायार हुजे सजावल हुजे ठटो हुजे हेस्को जे अंदरि जेके रीजन में अचनि था ज़िला उन्हनि में हिन वक़्तु ताईं पेपर्स जे वक़्त ते हेस्को इंतिज़ामिया कंहिं क़िस्म जो को बि जेको आहे ॿारनि खे रिलीफ न आहे ॾेई सघी। ख़ासि तौर ते हीउ जेको पेपरनि जो वक़्तु आहे इन में ॿारनि खे जेको आहे सहूलियतूं ॾिनी वेंदियूं आहिनि ज़िले इंतिज़ामिया सिंध हुकूमत गॾियल तौर ते हिकिड़ी पॉलिसी जोड़ी वेंदियूं आहिनि पर बोर्ड इंतिज़ामिया तोड़े तइलीम खाते हैदराबाद तोड़े जेको आहे कमिश्नर हैदराबाद तरफ़ां गॾियल पॉलिसी न जोड़ण जे करे मामला हिकिड़ा इख़्तिलाफ़नि जो शिकार थी विया आहिनि। बोर्ड जेको आहे इन सॼो बार जेको आहे कमिश्नर ते रखे छॾियो तइलीम खाते अलॻि लिखत कई कमिश्नर अलॻि लिखत कई उन ते इम्प्लीमेंट जेको आहे हिन वक़्तु न थी सघियो आहे जंहिंजे करे ॿार जेके आहे उहे सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं पाणीअ जी जेका खोट आहे उहा मुसलसल थधे पाणी जी खोट हुजण जे करे ॿारनि जेके पेपर ॾियनि पिया
उहे गर्मीअ जे हिन में पघर में छल थी जेके नज़र अचनि पिया फुटेज में तव्हां ॾिसी सघो था त हैदराबाद जे अंदरि जेके सेंटर क़ाइमु थियल आहिनि उन्हनि में ॿार तमामु शदीद परेशान नज़र अचनि था। ॿिए तरफ़ जेका बोर्ड इंतिज़ामिया आहे उहा पंहिंजी जेका सर्चिंग लाइ वञे थी, जॾहिं उते ॿार जेके कापी कनि था, व्हाट्सएप हिकिड़ा ग्रुप ठहियल आहिनि। लतीफ़ाबाद जेको आहे उनजो ग्रुप अलॻि ठहियलु आहे, कासमाबाद जा जेके सेंटर आहिनि उन्हनि जो अलॻि ग्रुप ठहियलु आहे, शहर अंदरि जेको सिटी जो तालुको आहे उन्हनि अंदरि जेका आहिनि हर हिकु जेको आहे तालुके जो हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे। उन में मुख़्तलिफ़ जेके सेंटर आहिनि उन्हनि जे नालनि सां हिकिड़ा ग्रुप ठही विया आहिनि। उहे असां जेके फुटेजिस आहिनि शेयर कया आहिनि, पर हिन वक़्त ताईं हैदराबाद में तइलीम नई जेको आहे बोर्ड तरफ़ां कापी जी रोकथाम लाइ बिल्कुलु इमाम अली तव्हां सही था चओ। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे हैदराबाद जी जेकी तव्हां सूरत हाल ॿुधाए रहिया हो, त हीअ त तमामु छिरकाईंदड़ सूरत हाल आहे। इंतिज़ामिया खे तालीम खाते खे नोटिस वठणु घुरिजे। अज़ीम बारी जो जामशोर जे अंदरि इम्तिहान हलंदड़ आहिनि 9 ऐं 10 जा, डबल शिफ्ट जीअं सॼी सिंध में आहे, कीअं हली रहिया आहिनि स्कूल्स, कीअं इम्तिहान पिया हलनि? वॾी महिरबानी। हैदराबाद बोर्ड जे हलंदड़ 9 ऐं 10 जा इम्तिहान जेके जामशोर ज़िले में जेको मुख़्तलिफ़ सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, उन में जेको आहे सेंटर में इम्तिहान था हलनि पिया और उते जेको आहे कापी जी जेकी उहा धूम मचियल आहे। मां तव्हांखे ॿुधायां त उते जेके 62 माण्हू जा वॾेरा या सरकारी अमलदार जॾहिं स्कूल में अचनि था त उन्हनि जा पुटनि खे जेको उन्हनि जे औलाद खे जेको आहे उतां कापी खणी अक्सर करे उहे पंहिंजे घरनि में या पंहिंजी गाॾियुनि में जेको उहो पेपर कराए पोइ बाद में जेको पेपर टाइम ख़तमु थींदो त उते उस्तादनि खे जेको आहे उहे पेपर जूं कापियूं ॾिनी वेंदियूं आहिनि, या अक्सर करे उन्हनि जी जॻह ते ॿिया शागिर्द विहारे छॾींदा आहिनि। उनजे करे उते पेपर ॾींदा आहिनि। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि थाणो बुलाकान सैमल ऐं मांजल ऐं कोटड़ी में सेंटर क़ाइमु कया। अक्सर करे उन सेंटर ते उते माण्हुनि जी रश हूंदी आहे, कापीअ जी जेकी आहे उहा धूम वतल उस्ताद जेके आहिनि उतां जा जेके स्कूल में जेके सेंटरनि में जेके पेपर वठंदा आहिनि उहे 62 ऐं सरकारी माण्हुनि सां गुप्त बणियल हूंदा आहिनि। उनजा पुट जेके आहिनि उहे घर में ई जेके आहिनि उहे पेपर ॾींदा आहिनि, पोइ कापियूं खणी अची जेके उस्तादनि खे ॾींदा आहिनि। जेके प्राइवेट स्कूल जेके आहिनि उन्हनि बि सरकारी सेंटरनि में जेको उन्हनि जा सेंटर क़ाइमु कया आहिनि। उन अक्सर करे जेको आहे जेके प्राइवेट स्कूल हूंदा आहिनि त उन सरकारी स्कूलनि सेंटर में जेको इम्तिहान ॾींदा आहिनि, सरकारी उस्ताद उन्हनि खे पेपर वठंदा आहिनि, मगर उन ई सेंटर जो जेके प्राइवेट आहिनि उन ई जा शागिर्द उहे ई सेंटर जा उस्ताद जेके आहिनि उन्हनि खां पेपर वरितो थो वञे, उहे ई जेके आहिनि कापियूं उन्हनि खे कराईंदा। अक्सर करे हैदराबाद बोर्ड जीअं इमाम ॻाल्हि कई त करप्शन जो गढ़ बणियल हैदराबाद बोर्ड में अक्सर करे जेके प्राइवेट स्कूल हूंदा आहिनि उन्हनि सां जेके एजेंट माफिया जेके हिकिड़ी बोर्ड जी जेकी आहे उहा मिलियल हूंदी आहे। पोइ प्राइवेट स्कूल जा जेके शागिर्द हूंदा आहिनि उन्हनि खे चयो त अक्सर करे सरकारी स्कूलनि में जेके पेपर हूंदा आहिनि उहे पढ़ी कोन सघंदा आहिनि। प्राइवेट स्कूलनि वारा शागिर्द उन्हनि खे पेसनि एवज़ जेको उन्हनि खे पास कंदा आहिनि। अॻे साल जेको आहे अक्सर करे जामशोर ज़िले में जेको प्राइवेट स्कूल जे शागिर्दनि पोज़ीशन कई, ए ग्रेड कया, सरकारी स्कूल में जेके ॿार होशियार उहे पाण परेशान थिया त असां सुठो पेपर ॾिनो, उन बावजूद बि जेको असांखे बी ग्रेड ऐं सी ग्रेड ॾिनो। प्राइवेट ॿार जेके आहिनि स्कूलनि जा उन्हनि पेपर ई सही न ॾिनो त उन्हनि खे जेको ए ग्रेड ॾिनो। उहो जेको उतां जा शागिर्द जेके परेशान हिन वक़्तु जेको सेंटरनि जी जेकी सूरत हाल आहे इंतिहाई गंभीर आहे। कापी कल्चर जेको उहो रुकिजी न सघियो आहे। हिन खां अञा अॻे साल त घटि हो, हिन साल जेको आहे वधियो पियो वञे। बोर्ड जूं टीमूं जेके आहिनि उहे किथे कोन थियूं असांखे ॾिसण अचनि। तइलीम खाते जा अमलदार जामशोर ज़िले में किथे बि कंहिं सेंटर बिल्कुलु अज़ीम, वाकई इहा सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक आहे। मासूम ॿार ईअं कापी करे रहिया आहिनि। अदनान भट्टी शहदादकोट मां उन असांखे जॉइन कयो आहे। अदनान, शहदादकोट जी छा सूरत हाल आहे, कीअं पेपर्स हली रहिया आहिनि? जी, हिते 9 ऐं 10 क्लास जा जेके सालियाना इम्तिहान आहिनि उहे हलंदड़ आहिनि, पर हिन साल हिकिड़ी नई नुवां नज़र आई आहे त जीअं ई पेपर शुरू थिए थो सुबुह सां त तीअं हिस्को वारा ऐं सीपको वारा जेके बिजली वारा उहा बिजली बंदि करे था छॾनि। एतिरे ताईं मुकमल जॾहिं ॿ पेपर रोज़ानो थियनि था त ॿई पेपरनि में दौरान हिते जेको आहे त बिजली फेल रहे थी, जंहिं करे ख़ासि तौर ते पाणी जो फिक़दान थिए थो ऐं शागिर्दनि खे पीअण जो पाणी बि सही नमूने सां नथो मिली सघे, न ई उन्हनि खे का बर्फ़ मिले थी। हिते कापी जो जेको सिलसिलो आहे उहो बि उरूज ते आहे ऐं टेक्निकल तरीक़े सां उस्ताद जेको आहिनि सो मोबाइल जे ज़रिए शागिर्दनि खे कापी कराइनि पिया। ठीकु आहे अदनान, तव्हांजी महिरबानी। अंस, सखर जी छा सूरत हाल आहे? सखर बोर्ड जी छा सूरत हाल आहे? इम्तिहान कीअं वठी रहिया आहिनि?
सॼे सिंध में 9 ऐं 10 मैट्रिक जा इम्तिहान हली रहिया आहिनि। इहे तलीमी बोर्ड सखर पारां पिणु जेको आहे सो 17 मई खां 25 मई ताईं इम्तिहाननि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सखर तलीमी बोर्ड में हिन वक़्तु 3 ज़िलनि ते जेका आहे सो मुश्तमिल आहे, सखर, घोटकी ऐं खैरपुर। हिन वक़्तु टोटल 187 इम्तिहानी मर्कज़ जेके आहिनि सो क़ाइमु कया विया आहिनि, जिते 90,400 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं 9 ऐं 10 जा जेके आहिनि सो पेपर ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त तलीमी बोर्ड पारां 27 जेके आहिनि सो इहो छापामार टीमूं पिणु जोड़ियूं वयूं आहिनि, जेके 3 ज़िलनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी जेके आहिनि सो कापी रोकराइण जे लाइ क़दम खणनि पियूं। जेकॾहिं ॾिठो वञे त कापी सालनि खां हले पई ऐं उहा ख़तमु न पई थिए। हर साल ईअं ई असीं रिपोर्टिंग कंदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं, ऐं हिन भेरे बि जेके आहे सो साॻी सूरत हाल आहे। उनजी जेके मेन असां सबबु ॾिठा आहिनि उहो इहो आहे त हिकु त तलीम खातो कापी कल्चर ख़तमु कराइण जे लाइ जेको आहे सो संजीदह न आहे। उनजी वजह इहा आहे त असीं तलीम जे बहितरीअ लाइ हिन वक़्त ताईं के बि क़दम न खणी सघिया आहियूं। असांजा जेके स्कूल आहिनि, ख़ासि तौर ते ॿारड़ी जेको असांजो आहे हायर सेकेंडरी स्कूल, हाई स्कूल ताईं जेके आहिनि उहे तलीम इदारा घटि ॼण जेल वधीक लॻंदा आहिनि। उते हिकु त फर्नीचर न हूंदो आहे, पीअण जो पाणी न हूंदो आहे, बिजली न हूंदी आहे। उस्ताद जेकॾहिं ईंदो त उते कीअं वेही करे ॿारनि खे कहिड़ी तलीम ॾींदो। उनजे भेट में जेकॾहिं तव्हां जेके निजी स्कूल आहिनि उनजो जेकॾहिं रेशो ॾिसंदव त उते पढ़ाई बि बहितर आहे, उस्ताद बि पढ़ाइनि पिया। सो तलीम खातो जेकॾहिं बहितर थिए ऐं संजीदह थिए त पढ़ाई जो रेशो बहितर थी सघे थो ऐं जेका सो कापी ख़तमु थी सघे थी। इन जे लाइ वालिदैन सां गॾोगॾु तलीम खाते खे पिणु जेको आहे सो एफर्ट्स वठणा पवंदा। ॿियो त असांजा जेके इम्तिहान थियनि पिया मई ऐं जून में थियनि पिया, जेके हाई स्कूल जा आहिनि या हायर सेकेंडरी स्कूल जा, कॉलेज साइडनि जा, असांखे इन में थोरी तरमीम करे फेबरवरी या मार्च जे महीने में हर साल जो शेड्यूल ॾियणु घुरिजे, जीअं गर्मीअ खां बि बची सघिजे ऐं ॿियनि मसइलनि खां बची सघिजे। ऐं जेकॾहिं कापीअ खे वरी असां मुकमल तौर ते ख़तमु करणो आहे त पोइ अहिड़े सतह ते जीअं IBA तरफ़ां उस्तादनि खां PST ऐं GST जूं टेस्टूं वठी वियूं, डिवीज़न सतह ते या ज़िले सतहनि ते जेके आहिनि सो हिकु मुकमल तौर ते असांखे इम्तिहानी वॾो हॉल जेको आहे सो क़ाइमु करणु घुरिजे, जिते हर पीअण जे पाणीअ खां वठी बिजलीअ ताईं हर जेकी सहूलियत आहे कुर्सीअ ते वेहण जी या जेकी ॾिनियूं वेंदियूं आहिनि उनमें उहे ॾिनियूं वञनि ऐं गॾोगॾु जेके आहिनि सो CCTV जेके आहिनि सो कैमराऊं लॻायूं वञनि। हिन वक़्तु सखर में जेके मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि, आर्मी पब्लिक स्कूल आहे, IBA जा स्कूल आहिनि, गॾोगॾु ॿिया आहिनि जिन जी एफिलिएशन तलीमी बोर्ड सरकारनि सां न पर फेडरल बोर्ड सां आहे, कैम्ब्रिज बोर्ड सां आहे, आगा खान बोर्ड सां आहे। उन्हनि जो जेकॾहिं अवां ॾिसंदव त हिकु बि शागिर्द तोड़े शागिर्दियाणी कापी नाहे कंदो, CCTV कैमराऊं लॻियलु हूंदियूं आहिनि ऐं इन्वेजिलेटर जेको आहे सो बिल्कुलु सख़्तु हूंदो आहे। असां वटि त जेके उस्ताद या इन्वेजिलेटर आहिनि उहे पाण इन जे करे कापी कराईंदा आहिनि त जेको उन्हनि न पढ़ायो आहे उहो उनजी जेका आहे सो स्पेस जेको आहे सो पूरो कयो वञे। ऐं ॿियो असांजा जेके तलीमी बोर्ड आहिनि, दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में बोर्ड जो सिस्टम न आहे। असांखे या त वरी जेको एग्ज़ाम जो आहे 9th 10th जो या फर्स्ट ईयर इंटर जो, इहो स्कूलनि जे अंदरि ई हुअणु घुरिजे, उहो उस्ताद ई करे। ॿियो जेको असां वटि ग्रेड जो सिस्टम आहे त जेकॾहिं अवां इंजीनियरिंग जे लाइ अप्लाई कंदो, एडमिशन जे लाइ MBBS जे लाइ कंदो त उन लाइ अव्हांखे A1 ग्रेड हुजणु ज़रूरी आहे। ईअं न हुजणु घुरिजे, सिंपली हिकिड़ी टेस्ट हुजणु घुरिजे, उन में B ग्रेड वारो बि, C ग्रेड वारो बि, A ग्रेड वारो बि जेको आहे सो अप्लाई करे सघिजे थो। असां वटि जेके कापी कनि था उन जूं जेके आहिनि सो 3 कैटेगरीज़ आहिनि टोटल शागिर्दनि जूं। हिकु त उहे शागिर्द आहिनि जेके पाण महिनत करे ॾींहुं राति पढ़ी करे बग़ैर कापीअ जे जेके आहिनि सो एग्ज़ाम पास कंदा। ॿियो असां वटि उहो तबक़ो आहे। सही था चओ, पॉलिसी खे बहितर करण जी ज़रूरत आहे। बिजली जी छा सूरत हाल आहे? सेंटर्स जे अंदरि लोड शेडिंग आहे? ख़ाली पेपर छॾे सिर्फ़ु उन में नालो ऐं सीट नंबर जेको आहे सो क्लास वग़ैरह लिखी वेंदो आहे। उहे 2-2, 3-3 लख रुपया जेके आहिनि सो हिकु लख रुपयो तलीमी बोर्ड में ॾेई करे एजेंट उनजा वेठल हूंदा आहिनि, उहे मार्कूं वठी करे जेके आहिनि सो महिनत कंदड़ शागिर्दनि जी बि हक़ तलफ़ी करे वेंदा आहिनि हलिया। सो ठीकु आहे अंस, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। पिथोरे मुस्तफ़ा, पिथोरे जी छा सूरत हाल आहे? सेंटर जे अंदरि बिजली आहे, लोड शेडिंग उते थी रही आहे? बिल्कुलु असलम नज़र साहब, हिते जेको सो 4 जेके सो पेपर थी रहिया आहिनि, गुज़री विया आहिनि। उन खां बाद में हिन वक़्तु तां जेको सो बिजली जेको सो न हुअण जे बराबरि आहे। केतिरनि सेंटरनि ते इहे शिकायतूं पिणु आयूं। हिते जेके मासूम ॿार जेके हायर सेकेंडरी आहे उन्हनि पारां जेको सो बेहोश पिणु थिया आहिनि। हिते हेस्को राबता पिथोरे तरफ़ां हिन वक़्तु ताईं को वाज़े शेड्यूल न आहे ॾिनो, जंहिंजे करे जेको सो लाइट जेका उहा एलानी लोड शेडिंग त थींदी आहे पर गैर एलानी लोड शेडिंग आहे। तंहिंजे करे हितां जेको इम्तिहान ॾियण में हितां जे शागिर्द आहिनि उन्हनि खे वॾाई जेकी ॾुखियाई महसूसु थी रही आहे। जॾहिं त इहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीअ तइलीम खाते जो सूबाई वज़ीर आहे सैयद सरदार अली शाह, उनजो जेको हल्को आहे हिते जेके 4 सेंटर जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। गवर्नमेंट
जेको सो हायर सेकेंडरी स्कूल पिथो गुलाम नबी शाह शादीपल्ली ऐं अहिड़ी तरह बचाव जो सेंटर जेको अथव सूफ़ी फ़कीर में रखियो वियो आहे पर उते बि जेका असां लाइट जेको सो तालके पूरे जे जेके बि सेंटर आहिनि उन्हनि ते जेको सो लाइट जो जेको निज़ाम आहे उहो धर्मपुरा में जॾहिं त पीअण जो जेको सो पाणी आहे उहो पिणु हिते न आहे तंहिं करे जेके शागिर्द आहिनि उहे सख़्तु परेशान हाल पढ़ियल आहिनि जॾहिं त हिते ऐं तव्हांखे इहो कापी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सो कापी जो नौजवान नस्ल लाइ जेको सो नासूर आहे हिते सुबुह खां ई जेको सो कलाक खां बैदि जेको सो पेपर जेको उहो आउट थी वञे थो तंहिं करे उहो जेको सो व्हाट्सअप ग्रुप वग़ैरह जेके उन्हनि में अची वञे थो हिते जेको उस्ताद जेके आहिनि उहे पाण जेके ख़ुदि जेके कापी पिणु कराईंदा आहिनि उन्हनि जो जेको सो सभु इहो आहे त जेके निसाब न आहे पढ़ायो तंहिं करे जेको उहे कापी कराईंदा रहंदा आहिनि हिन वक़्तु ताईं जेको सो सूबाई वज़ीर जो जेको तक उते जेके इंतिज़ामिया उहा कापी बंदि कराइण या जेके बिजली जेको वाज़े शेड्यूल आहे उहो ॾियण में नाकाम वई आहे जीअं ठीकु आहे मुस्तफ़ा नवीद तुमराणी कुंभ मां उन असांखे जॉइन कयो असांजे रिपोर्टर नवीद कुंभ जे सेंटर्स जी छा सूरत हाल तव्हां ॾिसो पिया वॾी महिरबानी असलम हैदर असलम तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुंभ में ऐं आस पास में मुख़्तलिफ़ जेके आहिनि इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि जंहिंमें गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल कुंभ आहे गवर्नमेंट गर्ल्स स्कूल आहे बबर वॾा आहे मलीर पातो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि जिते इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि उन्हनि सेंटरनि में बिजली जो निज़ाम जेको आहे उहो अक्सर पेपर वारे टाइम दरम भरम रहे थो सुबुह जे वक़्तु कुंभ सेंटर जेको आहे ऐं अच्छा गिरदे स्टेशन में कुंभ खां 0 पॉइंट ते आहे उते सुबुह जो 9 बजे जीअं पेपर शुरू थिए थो त 9 बजे फिक्स लाइट जेका आहे उहा बंदि थी थी वञे ऐं पेपर दौरान मुसलसल 3 कलाक उहा बिजली जेका आहे गाइब रहे थी जंहिं सबबु जेके स्कूल अंदरि शागिर्द आहिनि उन्हनि खे सख़्तु मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो हिन वक़्तु हीट स्ट्रोक खां बचाव लाइ बि के इक़दामात सेंटरनि अंदरि न आहिनि वरिता विया सेंटरनि में पाणी जी तमामु खोट आहे पाणी बि उते कोन पियो पहुचायो वञे थधे पाणी जा बि के बहितर इंतज़ामात उते न आहिनि बिजली जी लोड शेडिंग जेका आहे उहा मुसलसल बरक़रार रहे थी जंहिं सबबु शागिर्द थोरे सेंटर अंदरि जेके ड्यूटी सर अंजाम ॾींदड़ उस्ताद आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि गॾोगॾु मां इहो ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ सेंटरनि ते कापी कल्चरल जेका आहे उहा आम आहे कापी जी मुख़्तलिफ़ सेंटरनि ते धूम मचल आहे सेंटर अंदरि त कापी जेका आहे उहा सोशल मीडिया ज़रिए या जेका आहिनि कापी पहुचाइण जे सिलसिले में उते त थिए थी पर सेंटरनि खां ॿाहिरां जेका आहे कापी कराईंदड़नि जी एतिरी रश थी रहे जो उतां खां क्रॉस कंदे बि आम माण्हू उन्हनि खे बि तकलीफ़ थिए थी सेंटरनि ॿाहिरां हुजूम रहे थो माण्हुनि जो अच्छा उन खां बाद में जेके एंसर कापियूं आहिनि उहे बि जेके ॿार मुंतकिल कयूं थियूं वञनि उस्ताद जेके आहिनि अंदरि ड्यूटियूं सर अंजाम ॾियनि पिया उन्हनि जी मिली भगत सां केतिरा ई जेका एंसर कापियूं आहिनि बहादुर माण्हुनि जा जेके छोकिरा उते तालीम हासिलु कनि पिया उन्हनि जूं एंसर कापियूं ॿाहिरि वञनि थियूं उते उन्हनि जो पर्चो हल थिए थो बाद में उहा एंसर कापी अंदरि सेंटर ते पहुचाई वञे थी जी ठीकु आहे नवीद तव्हांजी महिरबानी तव्हां वक़्तु नो हनीफ़ सुहाग इमाम अली भलाई अज़ीम बारी जो मुस्तफ़ा नोड़ियो अंस गांगरो ज़ाहिद नून तव्हां सभिनी जी महिरबानी अहम इशूअ ते तव्हां ॻाल्हि ॿोल कई इलाइक़े जी जेकी हक़ीक़ी पोज़ीशन ई ग्राउंड रियलिटीज़ उन खां नाज़रीन खे आगाह कयो इंतिहाई अहम इशू आहे नाज़रीन तव्हांजे साम्हूं असांजे इलाइक़नि जे अंदरि स्कूल्स में इम्तिहान कहिड़े तरीक़े सां थी रहिया आहिनि खोड़ सारा सवाल पैदा थियनि था तालीम खाते खे नोटिस वठणु घुरिजे यूनिवर्सिटीज़ बोर्ड जो मिनिस्टर इस्माइल राहू साहब खे नोटिस वठणु घुरिजे त हर साल 9 ऐं 10 जा इम्तिहान फस्ट ईयर इंटर जा इम्तिहान उन में कापी छो थी थिए खोड़ सारा सवाल आहिनि कापी थिए थी तालीम निज़ाम जी बहितरी आणणु घुरिजे तालीम बहितर हूंदी त ॿारु कापी न कंदो उन खां सवाइ स्कूलनि में अंदरि बिजलीअ जो प्रॉब्लम साम्हूं अचे थो बिजलीअ जो प्रॉब्लम इम्तिहाननि दौरान त घटि में घटि लोड शेडिंग न कई वञे फर्नीचर केतिरनि स्कूल्स में न आहे केतिरा ई स्कूलनि में ताला लॻल आहिनि हिकु तमामु वॾी अहम तब्दीलियुनि जी ज़रूरत आहे पॉलिसी ठाहिण जी ज़रूरत आहे त जीअं असांजो तालीमी निज़ाम सुधरे तालीमी निज़ाम सुधरंदो त लाज़मी आहे हीउ समाज सुधरंदो हीउ क़ौम सुधरंदी हितां जा जेके नौजवान आहिनि बाशऊर थी अॻियां अहम उहिदनि ते वञी फ़ाइज़ थींदा वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त अलाह वरी